नादिन टंडो मोहम्मद खान में शहरी इतिहाद पारा एकता जागृति रैली कढी वही वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। टंडो मोहम्मद खान में शहरी इतिहाद सिविल सोसाइटी तरफा KTN कावस के क़ौमी एकता जे असां सिंधु जा वारिस आहियूं दिहाड़े के क़ौमी जज्बे से मल्हाइण लाइ जागृता रैली निकिती है। रैली शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पैदल मार्च करे टंडो खान प्रेस क्लब वाॾो पहुती है, जलसे में तब्दील थी वही है। अचो तो असां हिते रैली में शामिल अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। हिन वारे जेको असां सिंधु जा वारिस आहियूं उहा जेका थीम रखी वई आहे, सम्झा थो त हिन वक़्तु जो हार्ड इशू आहे वो इन करे जो सिंधु दरिया ते जेकॾहिं वधीक हाणे को बि केनाल या को बि डैम ठाहियो थो वञे तो सिंधियुनि जे जियापे जी हिकिड़ी जंग हूंदी जेका असांखे विड़णी पवंदी। सभिनी सिंधियुनि खे निकिरणो पवंदो ऐं असांखे इन जे ख़िलाफ़ु यकीनन आवाज़ उजागर करणो पवंदो त असां सिंधु जा वारिस आहियूं। सिंधी क़ौम ऐं सिंधी माण्हू तारीख़ी ऐं तहज़ीबी तौर ते सिंधु सां लाॻापियल रहनि। सिंधु ऐं सिंधी माण्हुनि जो जियापो हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहे ऐं यकीनन 1 डिसंबर ते एकता ॾियारे जे हवाले सां असां सिंधुअ जा वारिस आहियूं जे सिरे हेठि समूरी सिंध सॼी दुनिया में इहो पैगाम पहुचाईंदी त तारीख़ी तहज़ीबी तौर ते न रुॻो असां सिंधु सां मोहबत कंदड़ रहिया आहियूं पर असां सिंधु जा वारिस आहियूं ऐं सिंधु असांजो जियापो आहे। उन सिरे हेठि सिंध जा माण्हू पंहिंजी सकाफ़ती ईद खे एकता ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाईंदा। अॼु उन जोश ऐं ख़रोश सां तयारियुनि जे सिलसिले खे पिणु शुरूआति अर्पी वई आहे। यकीनन 1 डिसंबर ते सिंध जा माण्हू सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾींदा त असां सिंधु जा वारिस आहियूं। सिंधी क़ौम जेतिरो जज़्बे सां सिंधी अजरक टोपी पटको कुआड़ी मल्हाईंदो आहे एतिरे ई जज़्बे खां उन खे हर शइ उन में जंहिंमें सिंध जो वसाइल अची विया उन जी मालिकी करणु खपे। पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे बचनि खे तालीम ॾियो, हुनर ॾियो ताकी हू वॾे फ़ख्र सां किथे बि वञी चई सघनि त असांखे हीउ इल्मु आहे, असां वटि हीउ ताक़त आहे, असीं करे सघूं था, इंशाअल्लाह अज़ीज़ कंदासीं। जेसि ताईं असां सिंधी क़ौम मुतहद थी जदोजहद न कंदासीं सदियुनि जो सिंधु असां विञाए वेही रहंदासीं। त इन लाइ असांखे जेको सो पंहिंजो जेके सिंधु मां जेके कैनाल निकिरी रहिया आहिनि सिंध जो पाणी ख़तमु थींदो, सिंधी माण्हू जेको सो उञ ऐं बुख ज़रिए जेको सो केॾांहुं वेंदो, लद पलाण थींदी ऐं सिंध में कख बि न बचंदो। इन जे लाइ असां KTN ऐं कावश जा थोराइता आहियूं ऐं इन्हनि जेको सॾु ॾिनो आहे सिंधु में असांजो असां अॼु ही तयारी प्रोग्राम मल्हायो आहे। इंशाअल्लाह ताला 1 डिसंबर ते हिन खे तमामु बहितरीन नमूने सां अहिड़ो ॾियारो मिलायो वेंदो।